इत्तलात वारे सूबाई वज़ीर शरजील नाम मेमर चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे चूंडियल हुकूमत ख़त्म करे पाकिस्तान में तरक्की ऐं ख़ुशहाली ते राताओ हयो वियो। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शरजील नाम मेमर चयो त शहीद भुट्टो ख़िलाफ़ साज़िश न थिए हा त पाकिस्तान अॼु हिकु सुपर पावर मुल्क हुजे हा। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े जो चवणु आहे त माज़ीअ में राति जी ऊंदाही में जमहूरी हुकूमतुनि खे घर भीड़ो करे आमरीत मढ़ी वेंदी हुई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे अदालती क़त्ल बाबति रेफरेंस ते तुर्त ॿुधणी कई वञे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर सेनेटर निसार खोड़े चयो आहे त शहीद भुट्टे जी फाही वारे फ़ैसिले खे अदालती क़त्ल करार ॾेई तारीख़ दुरुस्त कई वञे। जारी कयल बयान में निसार खोड़े चयो त जहिड़ी रीत अदालत मार्शल लॉ खे तहफ़ुज़ ॾेई पंहिंजी ग़लती तस्लीम कई हुई, अहिड़ी रीत शहीद भुट्टो जी फाही वारे फ़ैसिले खे ग़लती तस्लीम करे अदालती क़त्ल करार ॾिनो वञे। हुन चयो त जस्टिस रिटायर्ड नसीम हसन शाह बि इतराफ़ करे चुको आहे त शहीद भुट्टे जी फाही जो फ़ैसिलो ज़बरदस्ती ॾियारियो वियो, जेका हिकु ग़लती हुई। निसार खोड़े चयो त हाणे सुप्रीम कोर्ट आसिफ अली ज़रदारी जे शहीद भुट्टो जी फाही बाबति रेफरेंस ते ॿुधणी करे इंसाफ़ करे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर चयो त पीपल्स पार्टी जमहूरीअ जे तसलसुल आइन ऐं पार्लियामेंट जी बालादस्ती लाइ किरदारु अदा कंदी रहंदी। निसार खोड़े चयो त आम चूंडुनि में अवाम जी क़ुवत सां हू कामयाबी माणे बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाईंदा।